हाँ पुत्र तो बस मुझे रांझे की ये मस्ती कर मुंह आगे मत तो थिए ये धनु धोबी आगे कंधो लाड़े न पियो न तो कोई छड़ी दो साए रखो शर्त है वही ओस अल्लाह यो लूसी कुकड़ किथा आंदो अथई खबरदार जो कुकड़ के लूसी चिव थई चरी ही खानदानी कुकड़ थई खानदानी जी असां खानदानी आयूं रखो शर्त तिए ही कुकड़ भी खानदानी थई पूरन 2 लख जी शर्त खटे आयो आ रखो शर्त खानदानी हुजे या न हुजे पर आहे तवा जे खानदान जेड़ो मता न मनी वो चली तो के खबर आहे त हे कुकड़ मा घणन में वतो आ पूरा 3 लख रखो शर्त 20,000 दितल के एडवांस दिनो आहे बाकी हर महीने 2,000 किस्त मुआ मैं वर्ती अथई छा भली में भी लख रुपए में थी मिले तू कुकड़ी 3 लख में वठी आयूं आई मत मरी वई अथई छा तो खे केड़ी खबर खपत जी चरी परी मथे फिरी ही कुकुड़ मुख हिकड़े ही मेल में 3 लख रुपया कढी दीदो पीरे धक में रखो शर्त इहो डितल वडो ठग थई तोसा हवाल कटे न तोखे फुरे वियो आहे इहो कुकड़ पेरी पानी में जहाज थी विंदो मां वरी केरो रोक दीदो मां से जे कदे शर्त खटी वियो तो वाह वाह न त हल त पुजाई न डितल के पयो डटा दे तारी दुस रखो शर्त मुआ डितल भी न छिते कुत्ते जी गिग थई चिचड़ वांगुर चिंबड़ी पवई न तो छडेंदी ही कोन अल्लाह मालिक कुकुड़ त मिली वियो न बाकी पैसा पया डितल के दीदा से मुआ असा त तवर चटियूं तू 1,000 वारो कुकड़ 20,000 एडवांस दई वठी आयो आई अजा चवे तो त अकुल वारो आया हे आखो वधिक बियो को अकुल वारो अकुल ही त मुझे कम कयो आ राजे के मेलन में विढ़ाई दुस तोखे नचाई दुस नोट ही नोट कमाई दुस अड़ मुझे असील शोबस ओए रखो शर्त ठीक आ 3000 ॾींदो था तो सा हिसाब ही ना है सेठ तू खणी 40,000 ॾेई छॾ बस पर हाणे हीअं कर जो को चाट जो बुक त पीआरे सेठियाणी सिर ॾींदी आहे सो कंहिंखे बि न आहे ॾींदी मुंहिंजो नालो बि धनु धोबी आहे अहिड़ी हणंदो आहियां गोभी कंहिंखे घर बि हथे कोन अचे सोप सीरियल मशकरन जो गोठ सीज़न 2 जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।